Bismillahirrahmanirrahim. Assalamu alaikum. This is me Sheila Ali Sumro, your computer teacher, and I welcome you all on behalf of Names Virtual Academy. अॼु जो असांजो टॉपिक आहे माइक्रोसॉफ्ट ऑफिस, जंहिंमें असां इन जो इंट्रोडक्शन पढ़ंदासीं ऐं इन जे कुझु एप्लीकेशन्स जे बारे में, इन जो यूज़ेज जे बारे में पढ़ंदासीं. ठीकु आहे. तव्हांखे ख़बर हूंदी त जेका माइक्रोसॉफ्ट ऑफिस आहे इहा हिकिड़ी मतिलबु त छा चइबो आहे डॉक्यूमेंट्स क्रिएट करण जे लाइ यूज़ कई वेंदी आहे, कैलकुलेशन करण जे लाइ यूज़ कया वेंदा आहिनि, डेटाबेसिस क्रिएट करण जे लाइ यूज़ कया वेंदा आहिनि. हिन माइक्रोसॉफ्ट ऑफिस जे अंदरि अञा ॿियूं खोड़ सारियूं ऑफिसिस ईंदियूं आहिनि जेके वन बाय वन पाण पढ़ंदासीं, बट उहे पढ़ंदासीं जंहिंजा क्वेश्चन्स रिपीटेडली टेस्टनि में ईंदा आहिनि. ठीकु आहे. सभिनी खां पहिरियां आहे त MS ऑफिस हिकिड़ी एप्लीकेशन सॉफ्टवेयर आहे. ठीकु आहे. सिस्टम सॉफ्टवेयर न आहे. सिस्टम सॉफ्टवेयर उहे सॉफ्टवेयर हूंदा आहिनि जेके PCs खे रन करण में हेल्प आउट कंदा आहिनि, जंहिंमें असांजा यूटिलिटी प्रोग्राम्स, डिवाइस ड्राइवर्स, ऑपरेटिंग सिस्टम वग़ैरह अची वेंदा आहिनि. ठीकु आहे. बट एप्लीकेशन सॉफ्टवेयर उहे सॉफ्टवेयर हूंदा आहिनि जेके यूज़र जी नीड हूंदा आहिनि ऐं कंप्यूटर जी फंक्शनलिटी खे इम्प्रूव करण जे लाइ यूज़ कया वेंदा आहिनि. ठीकु आहे. जेके एप्लीकेशन सॉफ्टवेयर आहे जेको डेवलप कयो वियो, ठीकु आहे, ऐं पब्लिश कयो कंहिंजे थ्रू माइक्रोसॉफ्ट वारनि जी हिकिड़ी कंपनी आहे. उहा कहिड़े ईयर में थी? 1990s में थी. ठीकु आहे. ऐं इहो मोस्टली किथे यूज़ कयो वेंदो आहे, ऑफिसिस किथे यूज़ थींदियूं आहिनि? बिज़नेस में यूज़ कया वेंदा आहिनि, एजुकेशनल सेक्टर में यूज़ कया वेंदा आहिनि. ठीकु आहे. जंहिंखे असां यूज़ करे पंहिंजा डॉक्यूमेंट्स क्रिएट करे सघंदा आहियूं, एडिट करे सघंदा आहियूं. स्प्रेडशीट प्रोग्राम हूंदा आहिनि, प्रेज़ेंटेशन हूंदी आहे जंहिंमें असां पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन जंहिंखे चवंदा आहियूं, प्रेज़ेंटेशन ठाहिण जे लाइ यूज़ कयो वेंदा आहियूं. डेटा एंट्री करण जे लाइ या डेटा बेस ठाहिण जे लाइ असां माइक्रोसॉफ्ट ऑफिस खे यूज़ कंदा आहियूं. ठीकु आहे. माइक्रोसॉफ्ट ऑफिस जे अंदरि 8 या 7 ऑफिसिस अची वेंदियूं आहिनि, बट जेके इम्पोर्टेंट आहिनि उहे आहिनि माइक्रोसॉफ्ट वर्ड, एक्सेल, पावर पॉइंट, एक्सेस. ठीकु आहे. इन्हनि चइनि खे पाण पढ़ंदासीं. अच्छा, इन जो माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो जेको फाउंडर आहे उहो केरु आहे? मतिलबु माइक्रोसॉफ्ट ऑफिस खे कंहिं क्रिएट कयो? बिल गेट्स. ठीकु आहे. हीउ सवाल तव्हांजे क्वेश्चन में अची सघे थो, टेस्ट में. ठीकु आहे. ऐं इन जो CEO केरु आहे? हिन जो CEO आहे सत्या नाडेला. ऐं लेटेस्ट वर्जन जेको आहे माइक्रोसॉफ्ट ऑफिस जो उहो कहिड़ो आहे? 2019. ठीकु आहे. ऐं इन्हनि जा तव्हां खां उहो फाइल एक्सटेंशन बि पुछंदा आहिनि. इन्हनि जो मां तव्हांखे अलॻि सां वीडियो ठाहियो आहे ऐं मां शेयर कंदमि तव्हां सां. ठीकु आहे. माइक्रोसॉफ्ट ऑफिस में जीअं मां तव्हांखे ॿुधायो त इहा कंसिस्ट कंदी आहे 11 सारियुनि ऑफिसिस ते, जेके में मोस्ट इम्पोर्टेंट आहिनि माइक्रोसॉफ्ट वर्ड, माइक्रोसॉफ्ट एक्सेल एंड पावर पॉइंट एंड माइक्रोसॉफ्ट एक्सेस. MS वर्ड जेका यूज़ कई वेंदी आहे, MS वर्ड यूज़ कई वेंदी आहे डॉक्यूमेंट्स क्रिएट करण जे लाइ. हाणे डॉक्यूमेंट्स कहिड़े टाइप जा थी सघनि था? जंहिंमें तव्हांजा रिज़्यूम, CVs थी सघनि थियूं, लेटर थी सघे थो, एप्लीकेशन्स थी सघनि था, सर्टिफिकेट थी सघनि था. ठीकु आहे. इन सारी डेटा खे टाइप करण जे लाइ, डिज़ाइन करण जे लाइ असां कहिड़ो सॉफ्टवेयर यूज़ कंदा आहियूं? माइक्रोसॉफ्ट वर्ड यूज़ कंदा आहियूं. ठीकु आहे. उन खां बाद में असांजी नेक्स्ट अची वञे थी माइक्रोसॉफ्ट एक्सेल. अच्छा, हिन में जेको माइक्रोसॉफ्ट वर्ड आहे न, इन जो जॾहिं तव्हां एनवायरमेंट ॾिसंदव त तव्हांखे फस्ट ते छा नज़र ईंदा आहिनि? ब्लैंक पेजिस नज़र ईंदा आहिनि. उन में ब्लैंक पेजिस हूंदा आहिनि जंहिंमें असां पंहिंजो कमु वग़ैरह परफॉर्म कंदा आहियूं. अहिड़े तरीक़े सां जॾहिं असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल ते अचूं था त माइक्रोसॉफ्ट एक्सेल बेसिकली जेका हूंदी आहे वर्कशीट टाइप हूंदी आहे. ठीकु आहे. पेपर वर्कशीट हूंदी आहे जेका कंसिस्ट कंदी आहे रोज़ एंड कॉलम्स ते, जंहिंमें सेल्स हूंदा आहिनि, स्मॉल बॉक्सिस ठहियल हूंदा आहिनि, जंहिंखे यूज़ करे असां पंहिंजी कैलकुलेशन, कॉम्प्लेक्स खां कॉम्प्लेक्स कैलकुलेशन परफॉर्म कंदा आहियूं. ऐं हिन में बाय डिफ़ॉल्ट फार्मूलाज़ हूंदा आहिनि जंहिंखे यूज़ करे यूज़र पंहिंजा प्रॉब्लम सॉल्व करे सघे थो विद एक्यूरेट रिज़ल्ट एंड विद इन एफिशिएंट टाइम. सभिनी खां पहिरियों मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त माइक्रोसॉफ्ट एक्सेल के मतिलबु अकाउंटेंट वग़ैरह जे लाइ यूज़ कई वेंदी आहे, जंहिंमें असां सैलरी ठाहींदा आहियूं, बिल ठाहींदा आहियूं, या स्टूडेंट जे रिज़ल्ट जे लाइ यूज़ कई वेंदी आहे माइक्रोसॉफ्ट एक्सेल. उन खां अलावा डेटाबेसिस खे बि क्रिएट करण जे लाइ असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल जो यूज़ करे वठंदा आहियूं. ऐं कॉम्प्लेक्स खां कॉम्प्लेक्स मैथमेटिकल कैलकुलेशन परफॉर्म करण जे लाइ असां माइक्रोसॉफ्ट एक्सेल खे यूज़ कंदा आहियूं. ठीकु आहे. उन खां पोइ अची वञे थी माइक्रोसॉफ्ट PPT ते मां शॉर्ट फॉर्म लिखियो आहे, इहो इन जो फाइल एक्सटेंशन आहे. ठीकु आहे. माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट बेसिकली इन जो नालो आहे. त माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट जो जेको इंट्रोडक्शन आहे उहो ईअं आहे त माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट जेको सॉफ्टवेयर आहे उहो यूज़ कयो वेंदो आहे प्रेज़ेंटेशन ठाहिण जे लाइ. प्रेज़ेंटेशन में पाण छा ठाहींदा आहियूं? पंहिंजा आइडियाज़ वग़ैरह शेयर कंदा आहियूं. तव्हांखे ख़बर हूंदी. ठीकु आहे. माइक्रोसॉफ्ट प्रेज़ेंटेशन में असां छा छा इंक्लूड करे सघूं था? उन में
तव्हां ख़बर आहे जॾहिं तव्हां काई प्रेज़ेंटेशन टाइप कंदा आहियो उन में वर्बल एंड नॉन वर्बल बोथ कम्युनिकेशन हूंदी आहे। त नॉन वर्बल अगरि असां कम्युनिकेशन ते अची वञूं त उन में तव्हां टेक्स्ट राइट कंदा आहियो, इमेजिस इंसर्ट कंदा आहियो, साउंड्स लॻाईंदा आहियो, वीडियोस लॻाईंदा आहियो, एनिमेशन लॻाईंदा आहियूं, ट्रांज़ेक्शन वग़ैरह लॻाईंदा आहियूं, ताकी असांजी जेका प्रेज़ेंटेशन आहे एंड सुठे तरीक़े सां व्यूवर्स जे अॻियां ऐं हीअ जेका तव्हांखे पावर पॉइंट प्रेज़ेंटेशन आहे हिकिड़ो मल्टीमीडिया जो एक्सपीरियंस ॾींदी आहे। उन खां अलावा मां तव्हांखे हिकिड़ी ॿी एडिशनल इंफॉर्मेशन ॾींदी हलां त जेको माइक्रोसॉफ्ट पावर पॉइंट जो गुरू सॾियो वेंदो आहे त उन जो नालो आहे गे ख्वाज़मी। इन जो मां गे ख्वासाकी, ठीकु आहे, इन जी मां स्पेलिंग तव्हांखे लिखी करे मोकिलियां। सो इन्हनि खे असां डिटेल में न पढ़ंदासीं, छाजे करे इन्हनि मां जेके एतिरा क्वेश्चन्स आहिनि उहे पेपर में न ईंदा आहिनि। उन खां बाद मां तव्हांखे ॿुधायां त जेका MS एक्सेल आहे उहा MS एक्सेल में जेके तव्हांजी शीट हूंदी आहे न उहा हिन तरीक़े जी का शीट ठहियलु हूंदी आहे, जंहिंमें रोज़ एंड कॉलम्स हूंदा आहिनि। वर्टिकल हॉरिजेंटली तव्हांजा रोज़ रन थींदा आहिनि ऐं वर्टिकली तव्हांजा कॉलम्स रन थींदा आहिनि। जेका कॉलम जी एड्रेस हूंदी आहे उन्हनि खे असां कैपिटल लेटर्स सां शो कंदा आहियूं ऐं जेके रोज़ हूंदा आहिनि उन्हनि खे असां न्यूमेरिक डेटा सां या नंबर्स सां शो कंदा आहियूं, ठीकु आहे। ऐं तव्हां ॾे इहो सुवाल बि अची सघे थो त व्हाट इज़ सेल, सेल छा हूंदो आहे? त सेल खे तव्हां ईअं डिफाइन कंदो, सेल इज़ द कॉम्बिनेशन ऑफ रोज़ एंड कॉलम, ठीकु आहे। ऐं इन्हनि जी सेल जी एड्रेसिस बि पुछी वेंदियूं आहिनि। फॉर सपोज़ हिकिड़ी हिते गेट ठहियलु आहे, वर्कशीट ठहियलु आहे, जंहिंमें तव्हां खां पुछनि था जेको हीअ सेल आहे त हिन जी एड्रेस छा थींदी आहे हिन सेल जी। तव्हांखे ख़बर आहे त कॉलम ऐं रो ॿिन्हिनि जी एड्रेस हूंदी आहे। जेका कॉलम आहे हुनजी एड्रेस छा हूंदी आहे, कैपिटल लेटर्स हूंदा आहिनि ऐं जेके रो हूंदी आहे उन में नंबर्स हूंदा आहिनि। त असां हिन वारे सेल जी जेका एड्रेस ॿुधाए सघूं था त उहा कीअं ॿुधाईंदासीं, B2। बी कीअं आहे, बी कॉलम आहे, ठीकु आहे, ऐं जेका रो आहे उहो छा आहे, 2 आहे। त इन तरीक़े सां सेल जी एड्रेसिस वग़ैरह जे बारे में बि तव्हांजे क्वेश्चन्स अची वेंदा आहिनि। अच्छा, ही हुयो माइक्रोसॉफ्ट ऑफिसिस जो इंट्रोडक्शन। इंशाल्लाह इन खां पोइ असां हाणे नेक्स्ट लेक्चर में मां तव्हांखे माइक्रोसॉफ्ट वर्ड जे बारे में इन डिटेल ॿुधाईंदमि ऐं इन्हनि जे फंक्शन्स खे ऐं इन्हनि में जेके डिफरेंट टैब्स हूंदा आहिनि उन्हनि खे इन डिटेल पढ़ंदासीं। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।